हेठियनि अददनि मंझां कहिड़ा अदद मुफ़रिद या प्राइम, मुरकिब या कंपोज़िट ऐं कहिड़ा अदद आहिनि जेके न प्राइम आहिनि न कंपोज़िट आहिनि। प्राइम नंबर्स या मुफ़रिद अदद उहे कुदरती अदद या नेचुरल नंबर्स हूंदा आहिनि जन जा जुज़ा ॿ हुजनि या फैक्टर्स ॿ हुजनि। इन्हनि ॿिन्हिनि फैक्टर्स मां हिकिड़ो फैक्टर हिकु आहे ऐं ॿियो उहो पंहिंजे पाण जो पाण फैक्टर आहे। अचो त हिन नंबर जो मिसाल खणूं। टे जेको नंबर आहे असां वटि उहो प्राइम नंबर आहे, छाकाणि त अगरि असां हिनखे वंड कयूं त हुनखे हिकु वंड कंदो, ॿियो टे वंड कंदो, यानी ॿ इन जा फैक्टर्स आहिनि। या हिनखे ईअं बि सम्झी सघिजे थो त इहो ॿिनि नंबरनि जी ज़रब जो नतीजो आहे, यानी हिकु ऐं टिनि जी ज़रब जो नतीजो आहे। कंपोज़िट नंबर या मुरकिब अदद उन्हनि अददनि खे चइबो आहे जिन जा ॿिनि खां वधीक फैक्टर्स हुजनि, ऐं उहे अदद जिन जा फैक्टर्स ॿिनि खां घटि हुजनि त उहे न प्राइम थींदा न कंपोज़िट थींदा। सो अचो त पाण पंहिंजे सवाल जी तरफ़ वधूं था। पाण वटि सभ खां पहिरियां नंबर आहे 24 ऐं 24 जा पाण फैक्टर्स ॻोल्हे इहो फ़ैसिलो कंदासीं त उहो नंबर प्राइम आहे या कंपोज़िट। सो 24 जा फैक्टर्स जेकॾहिं असां ॾिसूं त हिक खे जेकॾहिं असां 24 सां ज़रब कयूं तॾहिं बि असां वटि 24 ईंदो। सो हिक खे जेकॾहिं असां 24 सां ज़रब कयूं तॾहिं बि असां वटि 24 ईंदो। ऐं जेकॾहिं असां 12 खे 2 सां ज़रब कयूं या 2 खे 12 सां ज़रब कयूं तॾहिं बि 24 ईंदो। सो 2 ऐं 12 बि 24 जा फैक्टर थी वेंदा। अहिड़े तरीक़े सां अगरि असां 3 खे 8 सां ज़रब कयूं, 3 खे 8 सां ज़रब कयूं तॾहिं बि इहो 24 थींदो। हेतिरे ताईं पाण इहो त ॾिसी चुका आहियूं त 24 खे 2 खां वधीक फैक्टर्स आहिनि। सो कंहिं बि नंबर खे या अदद खे जॾहिं 2 खां वधीक जुज़ा या फैक्टर्स हुजनि त पाण हुनखे कंपोज़िट चवंदा आहियूं। सो इन जो मतिलबु त 24 कंपोज़िट नंबर आहे। ऐं जेकॾहिं 3 खां बाद में पाण 4 खे 6 सां ज़रब कयूं, 4 खे 6 सां ज़रब कयूं तॾहिं बि 24 ईंदो। सो ही सभई फैक्टर्स आहिनि कंहिंजा 24 जा। ख़ैर 2 खां वधीक केतिरा बि फैक्टर्स हुजनि पाण हुनखे कंपोज़िट ई चवंदासीं। सो ही 24 कंपोज़िट आहे। उन खां बाद में पाण वटि नंबर आहे 2। 2 हिकिड़ो दिलचस्प नंबर आहे। सो अचो त 2 जा फैक्टर्स ॻोल्हियूं। हिक खे जॾहिं बि असां 2 सां ज़रब कंदासीं त उहो थींदा 2। ॿियो को बि अहिड़ो अदद कोन्हे जंहिंखे ज़रब कजे ऐं 2 मिलनि। सो 1 ऐं 2 2 फैक्टर आहिनि 2 जा, ऐं जॾहिं बि 2 फैक्टर हुजनि कंहिंजा बि त असां हुनखे छा चवंदा आहियूं, असां हुनखे चवंदा आहियूं प्राइम। सो 2 प्राइम नंबर आहे, पर ही वाहिद प्राइम नंबर आहे जेको प्राइम बि आहे ऐं ॿधी बि आहे। छा ही वाहिद प्राइम नंबर आहे जेको प्राइम बि आहे ऐं ॿधी बि आहे। न त जेके बि ॿिया इवन नंबर्स या ॿधी अदद आहिनि उन्हनि खे 2 खां वधीक वंडीदड़ हूंदा आहिनि। ही हिकिड़ो वाहिद अदद आहे 2 जेको प्राइम बि आहे ऐं ॿधी बि आहे, छाकाणि त हिनखे 2 खां वधीक फैक्टर्स कोन्हनि। हिकु ऐं पंहिंजो पाण 2 फैक्टर्स आहिनि 2 जा। सो जॾहिं बि कंहिं बि अदद जा 2 फैक्टर्स हूंदा तॾहिं असां हुनखे प्राइम नंबर चवंदा आहियूं। सो इहो यादि रखी छॾियो त 2 खां अलावा को बि अहिड़ो ॿधी अदद या इवन नंबर न आहे जेको प्राइम हुजे, बाक़ी सभई ॿधी अदद कंपोज़िट आहिनि। इन खां बाद में पाण वटि नंबर आहे 1, ऐं 1 बि वॾो दिलचस्प नंबर आहे। 1 जा जेकॾहिं असां फैक्टर्स ॻोल्हियूं त उहो सिर्फ़ु 1 ई आहे, यानी 1 सिर्फ़ु 1 खे वंडे सघे थो। 1 खां अलावा ॿियो को बि अहिड़ो अदद न आहे जेको 1 खे वंडे। सो हिन जो मतिलबु इहो थी वियो त इहो न त प्राइम आहे न त कंपोज़िट आहे। इन जो मतिलबु त 1 अहिड़ो अदद आहे जेको न त मुफ़रिद अदद आहे ऐं न त मुरकिब अदद आहे, छाकाणि त हुनखे न त 2 फैक्टर्स आहिनि न त वरी 2 खां वधीक फैक्टर्स आहिनि। सो असां 1 खे छा चवंदा आहियूं, नाइदर प्राइम नार कंपोज़िट। कंपोज़िट हुजण जे लाइ हुनखे 2 खां वधीक फैक्टर्स हुजणु घुरिजनि, ऐं प्राइम हुजण जे लाइ घटि में घटि हुनखे 2 फैक्टर्स हुजणु घुरिजनि, जॾहिं त 1 खे 1 फैक्टर आहे। सो हुन खां बाद में पाण वटि नंबर आहे 17। सो जेकॾहिं पाण 17 खे ॾिसूं त 17 पाण वटि प्राइम नंबर आहे या कंपोज़िट। सो 1 खे जेकॾहिं असां 17 सां ज़रब कयूं त 17 थींदो। बाक़ी को बि अहिड़ो अदद न आहे या 2 अहिड़ा ॿिया के बि अदद न आहिनि जिन खे ज़रब कयूं ऐं पाण खे 17 मिले। सो इन जो मतिलबु त 1 इन जो 1 फैक्टर आहे ऐं ॿियो ही पंहिंजे पाण जो फैक्टर आहे। सो इहा डेफिनेशन कहिड़े नंबर जी हुई, प्राइम जी हुई। इन जो मतिलबु त 17 प्राइम नंबर आहे।